राजधानी हैदराबाद ज़िले इंतज़ामिया रानी बाग खे ख़ाली कराइण लाइ दुकानदारनि ऐं फनलैंड वारनि खे नोटिस जारी कंदे 31 जनवरी ताईं रानी बाग ख़ाली करण जी हिदायत कई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे हैदराबाद मां सलीम भला। जी सलीम भला, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु असां हिन वक़्तु हैदराबाद जे क़दीमी तारीख़ी जेको बाग़ आहे रानी बाग उते मौजूदु आहियूं। रानी बाग जेको आहे पाकिस्तान ठहण खां अॻु में ही जेको आहे मौजूदु आहे। ही लॻभॻि 54 एकड़नि ते मुश्तमिल जेको रानी बाग आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। रानी बाग तारीख़ी हैसियत जो हामिल आहे। हिन खे ख़ाली कराइण जे लाइ नोटिस जारी कया विया आहिनि। डायरेक्टर टैक्सिस आहे गुलाम हुसैन कपरी साहब, उन जो चवणु आहे त रानी बाग पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में हलियो वियो आहे। उन करे डिप्टी कमिश्नर हैदराबाद जी हिदायतुनि ते रानी बाग में मौजूदु जेके समूरा जेके चिड़ियाघर आहे, ज़ू आहे, चिड़ियाघर खां अलावा जेके कैंटीनूं, दुकान, होटल, फनलैंड, इहे ख़ाली कराइण जा नोटिस जारी कया विया आहिनि। चवणु आहे त 31 जनवरी ताईं ज़ू, फनलैंड, दुकान, होटलूं ऐं कैंटीन वग़ैरह जेके आहिनि उहे ख़ाली कराइण जा नोटिस जारी कया विया आहिनि। हिन जो चवणु आहे त सिंध सरकार हीउ जेको रानी बाग आहे उहो PPP तहत कॉन्ट्रैक्ट कयो आहे। 3 सालनि ताईं कंस्ट्रक्शन जो कमु हलंदो, जंहिंखां पोइ इहो ठही मुकमल थींदो त इहो न रुगो हैदराबाद जे शहरनि खे बल्कि पूरी सिंध जे फैमिलीज़ खे तफ़री जा मौक़ा मुयसरु कंदो। हाणे इन हवाले सां हिननि जो चवणु आहे त जेको आहे 31 जनवरी ताईं जेके नोटिस जारी कया विया आहिनि ऐं 31 जनवरी ताईं समूरो ख़ाली कराए जेको जिन सां कॉन्टेक्ट कयो वियो आहे उन हवाले कयो वेंदो। कैमरामैन एजाज़ खोसो सां गॾु सलीम मल्हा, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।